विद्यार्थियों, अॼु पाण MA फाइनल जो जेको पाण पंजो पेपर कराए आया आहियूं, सुर्ख गुलाब सुरहा खाब, उन में अॻियां मां तव्हांखे ॿुधायो त प्रभु वफ़ा जे लाइ हरी दिलगीर, राम पंजवाणी ऐं कादिर बख़्श छा चयो आहे। त इन जे बारे में मां अॻिते तव्हांखे ॿुधायां थी त कवि पंहिंजे कलम मां वफ़ा जे 5 कणनि में जेके वीचार समायल आहिनि उन जे बारे में छा लिखियो आहे। प्रभु वफ़ा ॿुधाइनि था त ज़िंदगी छा आहे, कीअं पैदा थी, इन जो उपाईंदड़ केरु आहे, मौत छा आहे, मौत खां पोइ ज़िंदगी ख़तमु थी वञे थी या नई ज़िंदगी शुरू थी थिए, रूह छा आहे, मौत खां पोइ रूह केॾांहुं थो वञे, ज़िंदगीअ खां अॻु में रूह जो निवास किथे हो। हिन ज़िंदगी ऐं मौत जी गुज़ारत हलण में अज़ल खां यानी शुरूअ खां इंसानु उलझियल पिए रहियो आहे ऐं वक़्तु बि वक़्तु नवां वीचार ऐं फ़िलसुफ़ा असां अॻियां पिए रखिया अथई। माना छा आहे ज़िंदगी, कीअं पैदा थी, मौत छा आहे, रूह छा आहे, इहे सभु ॻाल्हियुनि में इंसानु शुरूअ खां आदि जुगाद खां वठी जेको आहे उहो मुंझियल रहियो आहे। त इन्हीअ जे लाइ अलॻि अलॻि वीचारकनि असांखे पंहिंजा राया ॿुधाया आहिनि। जीअं त मिड़नी धर्मी ग्रंथनि इन्हनि मथियनि सुवालनि खे पंहिंजे नुक़्ते निगाह खां सम्झाइण जी कोशिशि कई आहे। पृथ्वीअ जी उत्पत्ति ऐं पुनर्जन्म जे बारे में केतिरनि धर्मनि जा मुख़्तलिफ़ माना अलॻि अलॻि राया असांजे अॻियां साम्हूं पिया आहिनि। कहिड़ो सही आहे, कहिड़ो ग़लति आहे, इहो केरु ख़ातिरीअ सां चई सघंदो? कुझु बि असां चई कान था सघूं, सभु प्रभुअ जी देन आहे। सुलझाइण जी कोशिशि में हीअ पिरोली पाण वधीक पेचीदे माना तमामु ॾुखी बणिजंदी वञे। सारो मामिलो जेको आहे उहो मुंझियल बासे थो। कोड़ीअड़े जो ॼार महाॼार, जीअं कोड़ीअड़ो हूंदो आहे पंहिंजे मिटीअ जे ॼार मां छुटण जी कोशिशि कंदो आहे पर वधीक उन में फासंदो वेंदो आहे। तीअं हीअ ज़िंदगीअ खे असां जीअं सुलझाइण जी कोशिशि था कयूं तीअं पाण उन पेचीदे में कोड़ीअ जे ॼाण वांगुरु वधीक फासजंदा था वञूं। ॾिसे थो त दुनिया में ॼमण खां ई कोई दुखी आहे त कोई सुखी, को अमीर त को ग़रीब। कंहिं फ़िलसुफ़े इन सारे किसे खे मांडीअ जो मांडाण माना परमात्मा जो खेल सॾियो आहे त कंहिं प्रभुअ जी लीला कोठियो आहे। कंहिं चयो त हीउ दुख सुख, हीअ अमीरी ऐं ग़रीबी अॻियनि जन्मनि में कयल कर्मनि जो फल आहे। माना कर्मनि जो लेखो अगरि भॻवानु करे थो त छा परमात्मा एतिरो ख़ाली इंसाफ़ जो ई कमु करण जो उनखे आहे लेखो, जेको ॿियो कुझु इनखे आहे ई कोन। त कंहिं ॿुधायो आहे त इहो जेको दुख सुख, हीअ अमीरी ग़रीबी अॻियनि जन्मनि में कयल कर्मनि जो फल आहे। न त भला न्यायकारी परमात्मा बिना कंहिं कारण कंहिंखे दुखी ऐं कंहिंखे सुखी, कंहिंखे अमीर त कंहिंखे ग़रीब छो बणाए? छा कादिर जी कुदरत में सिर्फ़ु इंसाफ़ जो राह ॾी हली रहियो आहे? ॾिसूं छा पिया कुदरत जे कारोबार में वॾी मच्छी नंढी मच्छीअ खे कीअं न गिरकाए थी वञे, बाज़ जे चंबे में वीचारो जीतांबड़ो कबूतर कीअं न पियो फतके, ॾाढो कीअं न डुबरे खे ॾकाए रहियो आहे। न दाद न फ़रियाद, कलयुग में केॾा न कलवर पिया थियनि। चवंदा आहिनि त दणीअ दर देरि आहे अंधेर न आहे, पर देरि बि छो? देरि बि त अन्याय ऐं ज़ुल्म जो हिकु नमूनो आहे न। इहो त सभिनी तव्हांखे इहो ख़बर आहे त देरि आहे दणीअ दर अंधेर नाहे, पर असां चऊं था त देरि बि छो, जॾहिं असां हिते पृथ्वीअ ते सभु कम सुठी तरह सां करे रहिया आहियूं। को बि उन में असां अहिड़ो बुॾो कमु कान था कयूं त इंसानु त इहो ई चाहींदो त असां जेको कर्म कयूं था उनजो फल असांखे तुर्त मिले। पर इहा सॼी डोर जेका आहे कर्मनि जी गत तमामु न्यारी आहे, अनंत आहे। इन्हीअ खे सम्झणु तमामु घणो ॾुखियो आहे। त इहो सॼो छा आहे, इहो परमात्मा जे हथ में डोर आहे। देरि बि त अन्याय ऐं ज़ुल्म जो हिकु नमूनो आहे। अॻिते ॾिसूं था त जस्टिस डिलाइड इज़ जस्टिस डिनाइड, माना देरि आहे अंधेर न आहे। ईअं बि अक्सर ॾिठो वियो आहे त धरती दुबण वक़्तु नामी ग्रामी ऐं मशहूरु मौरूफ़ गुंडा बची वेंदा आहिनि ऐं अभम ऐं मासूम ॿारड़ा जीअरे ई मिटीअ जे क़बर में दफ़न थी वेंदा आहिनि। छा तव्हांखे दिलि सां लॻे थी इहा ॻाल्हि? सही आहे न इहा ॻाल्हि बिल्कुलु। त जेके मासूम हूंदा आहिनि उहे दॿिजी वेंदा आहिनि ऐं जेके शैतान आहिनि उहे बची वेंदा आहिनि। छा इहा कर्मनि जी देन आहे? न। त
त पोइ इहो किसो कीअं असां ॼाणे सघूं। विॼ किरंदी आहे त कंहिं ग़रीब जी झोपड़ीअ खे जलाए भस्म कंदी आहे। दंगे फसाद वक़्तु सुकनि सां गॾु ज़्यादातर आला सड़ी था वञनि। नागासाकी बांग्लादेश या हिंदुस्तान जे बंटवारे थियण वक़्त जे इंसान मथां केस ऐं कहर थिया, छा इहे सभु ईश्वर जे न्याय वारे नियम अनुसार थिया? अॻियनि जन्मनि जा कर्ज़ थी चुकाया विया? ॿुधायो तव्हां सभु पंहिंजे दिलि ते हथु लॻाए करे त हीअ छा आहे? प्रभु वफ़ा जेको पंहिंजे पंज कड़नि में इन ज़िंदगीअ जी जेका हलचल आहे उन्हीअ खे तमामु सवले नमूने मतिलबु ज़िंदगी खे हल्को बणाइण लाइ, ज़िंदगी असां जी त रहिया आहियूं पर इहा कष्टनि भरी ज़िंदगी आहे। हर को माण्हू ईअं थो सम्झे त हीअ जेके पंजगिड़ा आहिनि इन्हनि सवले नमूने अगरि असां पढ़ंदासीं त इहे आहिनि, इन्हनि में सच आहे, सिक आहे, सूंहं आहे, सुंदरता आहे, सभु ॻाल्हियूं जेके आहिनि इन्हनि में समायल आहिनि। इन्हनि खे चिटे नमूने कंदासीं त असांखे ज़िंदगी जेका आहे उहा भार महसूसु कोन थींदी पर हल्की महसूसु थींदी। हिन में ॿियो जीअं एग्ज़ाम्पल ॿुधाए थो त माउ पंहिंजे ॿार जी केॾी न पर घोर थी करे तमामु घणी तरह सां उनजी संभाल करे थी, उनखे पाले थी, पोसे थी, वॾो थी करे ऐं चए थी त कष्ट कढी करे रातियूं ओझागा करे प्यार महिनत अवरजाईअ सां कंहिं ॿार खे डॉक्टर थी बणाए त कंहिंखे कप्तान त कंहिंखे कलाकार, पर हिकु हिकु करे जवानीअ जे बहार में ई रमंदा था रहनि। को जंग जे मैदान में गोलीअ जो निशानो थो बणिजे त को हवाई जहाज या ट्रक जे हादसे में मरी थो वञे। वेचारी माउ लाइ जीवन में छा थो रहिजी वञे? दुख, आंसू, सुॾिका, सिसकियूं, घुटनि ऐं चुभनि। त हीअ जेके आहिनि भाव, दुख, आंसू, सुॾिका, सिसकियूं, इन्हनि सभिनी ते वफ़ा जेके आहिनि पंहिंजा पंजगिड़ा लिखिया आहिनि ऐं इंसान खे पंहिंजे अंदर में महसूसु करण जे लाइ तमामु घणो यतन कयो आहे, प्रयत्न कयो आहे त इन्हीअ ते सोचे, वर सोचे ऐं इन्हीअ ज़िंदगीअ खे हल्को सम्झे, सुंदर सम्झे ऐं इन्हीअ जेको आहे परमात्मा खे ॾोह न ॾिए पर इनखे ज़िंदगीअ वांगुरु करे सम्झे त इहो सभु संदसि ई कर्मनि जो उनखे लेखो जोखो हिते ॾियणो आहे। त छा ॿुधायोमांव त दुख, आंसू, सुॾिका, सिसकियूं, घुटनि ऐं चुभनि छा खेनि अॻे जन्म में कयल अपराध जो हिन जन्म में दंड मिली रहियो आहे? छा इहो दयालु, कृपालु, न्यायकारु प्रभुअ जो न्याय आहे? हक़ीक़त में सिरजणहार जो अगरि कोई सिरजणहार आहे मुंहिंजे अनुसार ऐं तव्हां बि पंहिंजे दिलि ते हथु लॻाए करे ॾिसो त कोई परमात्मा अगरि आहे त हीउ सारो खेल असार पियो लॻे, मतिलबु अनंत आहे, असीमियत आहे। शुरू किथां खां थियो, ख़तमु किथे थींदो, असांखे कुझु सम्झ में ई कान थो अचे। मतिलबु काहत शक्ति आहे जो हीउ सॼो संसार ई सारो चरखो हलाए रही आहे। ज़िंदगी बेमाना ऐं बेमतलब पई बासे। त इहा जेका इहो थियो ॿुधायां मां अॻिते हलण में ॿुधाईंदा अर्थशास्त्र जा ॼाणू ऐं ॿिया जेके दार्शनिक आहिनि ज़िंदगीअ खे कहिड़ी रीति था खणनि, उन्हनि जो इन ज़िंदगी छा आहे, रूह छा आहे, मौत छा आहे, इन जे बारे में वीचार ज़ाहिर कया आहिनि। इहो मां तव्हांखे अॻिते क्लास में ॿुधाईंदसि। अॼु फ़िलहालु एतिरो ई।